दोस्तों तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं हिकु दुलाब जे बारे में ख़ासि अपडेट्स। जी हाँ दोस्तों, अॼु जेका अपडेट्स आहे जे तव्हां इहा न ॿुधी ऐं नंढड़े वीडियो 1 मिनट जे वीडियो खे आख़िर ताईं न ॾिठो दोस्तों, ही अपडेट्स तव्हां खां मिस थी वेंदी। दोस्तों असां जेके अपडेट्स ॾींदा आहियूं उन में तव्हांखे वॾो फ़ाइदो मिलंदो आहे ऐं तव्हांखे इहा ख़बर पवंदी आहे सिंधी शोबिस फिल्म ड्रामा इंडस्ट्री किथे पुॼी आहे। दोस्तों दुलाब जी कुछ ख़ासि ॻाल्हियूं जंहिंजे करे दुलाब हिन टाइम 1 नंबर ते अची चुको आहे, उहे आहिनि कॉमेडियन वारियूं ॻाल्हियूं ऐं हक़ लाइ विहण जूं ॻाल्हियूं, जंहिंमें तव्हां ॾिठो त मंसूर खान हक़ जे विहण जे लाइ सुतल क़ौम खे बार बार जॻाइण जी कोशिशि कंदो रहे थो। कंहिं न कंहिं एपिसोड में हू अहिड़ी ॻाल्हि कंदो रहे थो ऐं इहा ई ॻाल्हि जेको आहे हर माण्हू खे पसंदि अची रही आहे। जेका ड्रामनि ते अॻे सिंधी ड्रामनि ते तनक़ीद कंदा हुया माण्हू, फिल्मुनि ते तनक़ीद कंदा हुया, उहे बि हाणे तारीफ़ ते मजबूर आहिनि ड्रामे जी तारीफ़ करण ते, छो त हिननि में उन्हनि ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं आहिनि ऐं मंसूर खान जी कहाणी जेका रखी वई आहे ज़बरदस्त रखी वई आहे ऐं उन में डायलॉग जेका लिखिया विया आहिनि 1 नंबर लिखिया विया आहिनि। इन जे करे नौजवान पोड़ा पक्का सभु इन जी मंसूर खान जी तारीफ़ करनि था त सुठो मैसेज ॾिनो वञे पियो हिन ड्रामे में दुलाब में ऐं अवाम लाइ। सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।